थी। सुबह थियो साईं निकरी बाहर आया पंहिंजे पेरनि ते मुरीदनि ॾिठो साईं खे राति डॉक्टर लाइ इलाज करे छॾियो हो। साईं ने हलण जहिड़ो त छा पर उथण जहिड़ो बि कोन हो, कंध खणण जहिड़ो बि कोन हो, एतिरी बीमारी में हालत थी वई। राति साईं असां कमरे में सुम्हारे आयासीं, छॾे आयासीं, लाइ इलाज करे छॾे आयासीं। साईं सुबुह जो तयार पंहिंजे पेरनि ते हली करे ॿाहिरि निकितो। ख़लीफ़नि पुछा कई, मुरीदनि पुछा कई, साईं ॾियो ख़बर भला कीअं थियो? त साईं के उहे लफ़्ज़ उते लिखिया। ख़लीफ़नि खे मुरीदनि खे गॾु करे ॿुधाई जे राति महिरबानी थी, सॾड़ा कया सॾ क़बूल थी विया। सुभान अल्लाह। कीअं जे अॼु बीमारी वई छॾे, सुभान अल्लाह, महबूब जे दीदार में कुर्बान था तह यार तां कोने को भजे करार में। सुभान अल्लाह। अॼु बीमारी वई छॾे, महबूब जे दीदार में कुर्बान था तह यार तां कोने को भजे करार में। अॼु बीमारी वई छॾे, अॼु बीमारी वई छॾे, महबूब जे दीदार में कुर्बान था तह यार तां कोने को भजे करार में। सुभान अल्लाह। दीदार तो थी वियो, महिरबानी थी वई, पर सॾ कीअं कया? ये महिरबानी कीअं थी? जी मूं लिखियो ख़त यार ॾेहा, रे हंजो हिन हाल मां। मूं लिखियो ख़त यार ॾेहा, रे हंजो हिन हाल मां। बाहूं ॿधी कासिद चयो, बाहूं ॿधी कासिद चयो, आशिक़ अथई आज़ार में कुर्बान था तह यार तां कोने को भजे करार में। कुर्बान था तह यार तां कोने को भजे करार में। अॼु बीमारी वई छॾे, अॼु बीमारी वई छॾे, महबूब जे दीदार में कुर्बान था तह यार तां कोने को भजे करार में। दीदार बि थी विया, शिफ़ा बि मिली वई, महिरबानी बि थी वियो। हाणे जी मोए खां पोइ महबूब जे कर जे अचे मुंहिंजे मथां। सुभान अल्लाह। तो सुभान अल्लाह। मोए खां पोइ महबूब जे कर जे अचे मुंहिंजे मथां। हिकदम उथी कदम चुमा, हिकदम उथी कदम चुमा, थोड़े हो जाम बाजार में कुर्बान था तह यार तां कोने को